नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में खबर ॾींदा हलूं तो शिकारपुर में 1.5 महीनो अॻु कराची जे CI पुलिस तरफान चोरी जे इल्ज़ाम हेठि खंभी गुम कयल नौजवान जो पतो न पियो। नौजवान जे वारसनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि JUI GA सिंध, शिकारपुर बचायो तहरीक, शिकारपुर यूथ ऐं सिविल सोसाइटी तरफां बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई है। इन मौके ते अॻुवाण एहतजाज कंदे चयो त हफ़ीज़ दायो खे चोरी जे कूड़े इल्ज़ाम में खलील भुट्टो ऐं ख़ालिद नवाज़ फासाए कराची जे CI पुलिस जे इंस्पेक्टर तारिक कयूम ASI सईद अली अकबर शाह पुलिस अमले साण गॾु करे रात जे वक़्त घर में धाड़ियल जीअं दाख़िल थी चादर चौदीवारी जो तक़दस पामाल करे खंभी खणी वई गुम कयो आहे। इन्हनि चयो त 1.5 महीनो गुज़रण बावजूद गिरफ़्तारी ज़ाहिर न कई है, न ई को केस ज़ाहिर कयो आहे। असीं कराची ऐं शिकारपुर थाणे जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं। इन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हफ़ीज़ दायो खे फौरी तौर ते बाज़ियाब कराए गैर कानूनी तौर घर ते चढ़ाई कंदड़ अमलदारनि खिलाफ़ कदम खयो वञे। सिंध हाई कोर्ट में पटिशन दायर कई से असांखे सिंध हाई कोर्ट में इंसाफ़ की उम्मीद है। आला इदारनि के असां दरख़्वास्त कयूं त असांजे भाउ खे खलील भुट्टो ऐं ख़ालिद नवाज़ जे कब्ज़े में आज़ाद कराए। अगर उन ते बेबुनियाद कूड़ो चोरी जो इल्ज़ाम आहे। खलील भुट्टो तो चए मुंहिंजे घर में उन 2 करोड़ रुपया चोरी कया आहिनि, त मां खलील भुट्टो खां चवां थो त तूं हिकिड़ो करप्ट शेयर खाते जो ऑफिसर आहे, कराची अकाउंट ऑफिसर आहे, त तूं काॾां उहे 2 करोड़ रुपया आंदा। अगर असांजे भाउ खे तूं चोरीअ जो इल्ज़ाम आयो आहे त असांजे भाउ खे कोर्ट में पेश कर। मुल्क में इदारा आहिनि, मुल्क में कोर्टियूं आहिनि, मुल्क में कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि, उनखे इदारनि में पेश करे। अगर उन ते ॾोह साबित थो थिए त इदारा उनखे जेका सज़ा ॾियनि असांखे क़बूल, पर इहा गुंडागर्दी या दहशतगर्दी पाण वटि प्राइवेट जॻहनि ते रखी करे असांखे ब्लैकमेल करणु असांखे क़बूल न आहे। तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे, असां कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे चऊं था त खलील भुट्टो खे दबाव विझी उनखे गिरफ़्तार कयो वञे त रियासत जे अंदरि नई रियासत तूं छो क़ाइमु कई आहे? रियासती रिट खे चैलेंज कंदे तूं माण्हू खे छो ग़ाइबु कयो आहे? इन खां सवाल कयो वञे खलील भुट्टो ऐं ख़ालिद नवाज़ खां त रियासती इदारनि जे मौजूदु हूंदे तूं पंहिंजी रियासती रिट खे चैलेंज छो कयो आहे? कोर्ट में पेश करे असांजे भाउ ते ॾोह साबित करे। अगरि ॾोह साबित थिए जेको फ़ैसिलो कोर्ट करे असां अखियुनि ते रखी क़बूल कंदासीं। ख़ानदान में राजूनो फ़ैसिलो करे भाउ खे असांजे ज़ाहिर करे 1.5 महीने खां भाउ खे गुम कयो वियो आहे ऐं असांखे धमकायो थो वञे त तव्हांखे ई मारदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।